यो कमदार हेॾा छो थो अचे? अरे छोरा वञ भाणे खे सॾिया। कमदार अदा घर कोने को ॿाहिरि निकितो अलाए किसां हलियो वियो। अरे सच ॻाल्हाईंदो या बकवास करींदो? कमदार जे त ॿाहिरि न अथई त हली करे ॾिसंदड़। ओए तूं हल मूंसां गॾु, तोखे रेस घुरायो आहे। कमदार वॾी ॻाल्हि आहे, रेत असां ग़रीबनि खे घुरायो आहे। पोइ हल भला। तव्हां कॾहिं घोट मोतबर ठाहियो? बाबा साईं असां मोतबर न, असां अव्हां जा नौकर आहियूं। पर ॻाल्हि छा आहे बाबा साईं? अञा ताईं तो ॻाल्हि छा आहे? तव्हां पंहिंजी ज़मीन छो ॾिनी सारनि खे? छा मां मरी वियो? मां तव्हांखे हाणे ज़िंदा कोन छॾींदुसि। तव्हां को घर ख़ाली कराए ऐं तव्हांखे ॻोठ में खणी छॾींदुसि। अड़े तव्हां थींदा केरु हो जो बहराम खान जी बग़ैर इजाज़त जे अहिड़ा कम था कयो? न भोतार साईं, इहो ज़ुल्म असां सां न कयो। असांखे माफ़ कयो, असां खां लॾो न खणायो। तूं पंहिंजे भाउ गोहर खे चई छॾजांइ जेकॾहिं ज़मीन उन वापसी न कई न त हिन ॻोठ में रहण कोन ॾींदोसांसि। छो जो बहराम खान उहो हिकु बाह जो शोलो आहे, सावी शयुनि खे बि साड़े छॾींदो आहे। पुट हिकु ॿिनि ॾींहंनि में मां अची वेंदुमि, तुंहिंजे सौट न वटां, तुंहिंजा सौट नथा छॾनि। ठीकु आहे पुट? अचे पुट मोबाइल वठ। चाचा सौट छा पियो चवे? पुट सारंग तव्हांजो सौट दरिया खान चए पियो पंहिंजे ॻोठ वापसि अचो। न चाचा तव्हांखे वञण कोन ॾींदासीं, हाणे सौट खे हिते घुरींदासीं। छो जो हाणे पाण ज़मीन वरिती आहे, उहा ज़मीन आबाद करणी आहे। हाँ चाचा अदा सही चए थो। हूं बि सौट उते मज़दूरी कंदो पिया ऐं पराई मज़दूरी करणु ॾाढी ॾुखी आहे। हा पुट जे तव्हां ॿिन्हिनि भाइरनि जी इहा सलाह आहे त पोइ दरिया खान खे घुराइनि था पिया हिते। जी सर, घर सॼो ख़ाली पियो आहे। मजिद, ओ मजिद, निभागा काॾे मरी वएं? ॿाहिरि निकिर। मजिद, वरी तोखे छा थियो जो चीखंदो तो अची? तूं काॾे वियो हुएं? अदा इहो सवाल मां तोखां थो कयां त तूं काॾे वियो हुएं बग़ैर ॿुधाइण जे? छा भला काथे दावत हुई छा? मां त खैर जे मोचड़नि जी दावत ते वियो हुअसि, पर ख़ुदा ईमान ॾिनोसि, मां बची वियुसि। पर ही हालत तुंहिंजी कीअं कई आहे? अदा बहराम खान खे शल का बाह लॻे, मुंहिंजी ही हालत उनी कई आहे। पर छाजे करे रेस तुंहिंजो ही हाल कयो? अदा रेस चए पियो त सारनि खां तव्हां पंहिंजी ज़मीन वापसि वठो, न त तव्हांखे ॻोठ मां निकाले ॾींदुसि। मूंखे बि खैर निभागे ज़मीन वापसि करण जे लाइ चयो। निभागे इहा बि ॻाल्हि कई, तव्हां ॿिन्हिनि भाइरनि जो ख़ैर न आहे। पोइ अदा छा सोचियो अथव, मरण जो या ज़मीन वापसि करण जो? मजिद न भाउ, मां मरण नथो चाहियां। हलूं था सारिंग वारनि जी तरफ़, उनखे मिंथ कंदासीं त असांखे ज़मीन वापसि करे। सॼो ॻोठ ॻोल्हियो आहे। अदा हलऊं ज़मीन ते, मता ज़मीन जे तरफ़ हुजनि।
गोड़ गोलियो तू जमीन ते और तवा मुखे छाजे करे गोलो पिया तवा का खैर ता है ने आए तवा इतना उदास छोटा लगो सारंग तुम्हें उम्मीद रखी है एकड़ो मसलो आसा सा पर गाल कयो तवा जो केड़ो कम आए आ केड़ी मजबूरी है तवा सा सारंग मजबूरी यही है असा भाई जमीन तो वापस करन था चाहिए या केड़ी तो गाल करी तो जो दिमाग खराब ना थियो सारंग भा दिमाग खराब ना थियो पर असां जमीन जो सौदो खत्म करण था चाहियूं ऐं असां तव्हां खे जमीन जा पैसा वापस करण था चाहियूं। ये तव्हां खे कॾहिं करण कोन ॾींदुसि हा ऐं ज़मीन मुंहिंजी आहे ऐं मुंहिंजी रहंदी इन खां पहिरीं जो मां तव्हां खे धिकारी करियां हलो हितां तुंहिंजो वॾेरे ऐं खेरे वारनि खे एतिराज़ आहे तूं भली असांखां ॿीहर ते रक़म वठि असां ॾियण लाइ तयारु आहियूं पर असांखे ज़मीन वापसि कर मां चवां थो हितां पेर ठाहियो न त कोॾे सां मुंडियूं न कटावे अदा हल त टाइम सां हलूं किथे पादर न लॻनि। हलो हलो वॾा थियणा थियो था हलो कमदार वञ वञ खैर खे छॾिया हुनखे चओ त बाराम खान जो हुकुम थी जल्दी पहुचे। होतार साईं समझो खैरो अची वियो मां हाणे वञा थो। हा वञ छॾे अचेसि त सारंग खे ॿुधायूं चङो मोट थी गणे बाराम खान जे साम्हूं कीअं ॻाल्हाइबो आहे। खेर जी बादशाही जो खैर गुरजे खे वे गोर वे गोर दे खबर सारंग ना मिलिया वे हा वया हुयासीं छा असांखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी न आहे जा खेरा पोइ सारंग कहिड़ी ॻाल्हि कई खैरा सारंग चए पियो हाणे ज़मीन तव्हांखे कॾहिं बि वापसि न ॾींदुसि भले छा बि थी पए। गोर भलो करे आई बाक़ी अॻियां पंहिंजो ख़्यालु रखजांइ। खेरा खान तव्हां निकिरिया अच कमदार अच ये शिकार किथां ते करे आयो अरे डके जो तो मुझा दिल भर जा नहीं थो तबी मां गरीब मड्डी मरण जो तबी थो तबी ये नालो छाती साईं मूसो 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 मुसे जा पुट ए छा कंदो आ साईं बिरो करा वाह वाह मुझा डोलण जानी वडी कम जी से आ तो जरा तो शिकार मुके खपन वे हेठ वे बशीर तलाशी ते वठे तो कुछ को नहीं अभी बात तेरा जी रही हजर कर बना 80 लाख जो चेक था वाह सरदार ये चेक मां के वापस है तो मां गरीब है बना देख रहे वाह तारी गोली और हंदो भाई और क्या देख रहे भाई तू तो रोक तो हल अपना ये कम जो कोने हल खैरा मुके अरमान इन गाल जो है त सारंग भी तुझे भाइरन से मिली हुआ मुंहिंजा ॿाहिरि बि शींहं आहिनि ऐं शींहं जॾहिं गजंदो आहे त सभु झंग जा जानवर झंग छॾण ते मजबूर थी वेंदा आहिनि। खैरा
सारंग तुंहिंजे पाड़े में ज़मीन वठी ऐं हू छा थो साबित करणु चाहे? अरे सर सिर्फ़ु वक़्तु अचणु ॾियो, पोइ ॾिसजां त सारंग सां बपाणी कीअं कयां थो। ओ ईअं खैरा ईअं सारंग खे नक में नोड़ी विझी ओॾो तूं नचाएसि ऐं ओॾो मां ऐं मुंहिंजा माण्हू ऐं इन्ही खे ईअं त नचाइणो आहे जे वरी कंहिंसां हू मुहाॾो नाट कंदो। हा भूतार, सारंग खे तव्हांजे कदमनि में झुकाए पूरे ॻोठ में सर्विस करे ॾींदोमांसि। ओ खैरा मां तोखे इन जे करे घुरायो आहे त खैरा सारंग खे ज़मीन नाहे वठी ॾियणी। खैरा पर ईअं न थिए जो तूं हितां भाड़ी थी भॼी वञे। भूतार, पहिरियां सारंग सां फ़ैसिलो कजे, उन फ़ैसिले में सारंग सां अहिड़ी चाल खेॾो जो हू हथी को थी वञे। खैरा तोखे मां अहिड़ो त फ़ैसिलो करे ॾींदुमि जो तूं मूंखे सॼी ज़िंदगी यादि कंदे रह। त पोइ ठीकु आहे भूतार, तूं मूंखे इजाज़त। वंदर रही अच, ये न थे जो वडेरे वारा या खेरे वारा या सारंग वारा उन्हनि मां को अची असांखे गीलियूं न। अदा जेके मूंखे पादर लॻाइनि अञा ताईं उन्हनि जा निशानी ख़तम न आहिनि थिया। मजीद हाणे जे करे पादरनि मां बचणु चाहीं थो न, दरवाज़े जो ख़ासि ख़्यालु रखणो पवंदई। पर अदा शाम कोशिश कर वडेरे ॾे वञ, सारंग सां फ़ैसिलो रखा। तव्हां अची आयो? छो न बाबा साईं, चङे मुड़ुस जे दर ते हर को ईंदो आहे। हा गुलाब, कर ॻाल्हि कीअं पहुतो आहीं? भूतार साईं, असांजे ऐं ॿोहर वारनि जे विच में ज़मीन जो सौदो थियो हुयो। उन्हनि पंहिंजी ख़ुशी सां ज़मीन असांखे विकिरो कई हुई ऐं बाबा साईं खैरो ॻोहर वारनि मथां ज़ुल्म करे थो ऐं हुननि खे चए थो सारंग वारनि सां ज़मीन जो सौदो न कयो ऐं खैरो असांखे बि धमकियूं ॾींदो रहे थो। गुलाब खान, तव्हां बि खैर वारनि सां वॾियूं नाइंसाफ़ियूं कयूं आहिनि, पर मालिक त चवनि था सारंग वारनि असांजे मथां ज़ोर रखियो हुयो। भूतार साईं, मालिक हाणे अहिड़ियूं ॻाल्हियूं करनि था। बाक़ी पहिरियां शाहिद जे साम्हूं इहो चयऊं असां खैर वारनि खे ज़मीन कोन ॾींदासीं, उहे ज़मीन जा पैसा कोन ॾेई सघंदा, अजायो असांजी ज़मीन ते कब्ज़ो कंदा। बाबा साईं, तव्हां वॾा आहियो, अहिड़ो फ़ैसिलो कयो जीअं प्यार ऐं मोहबत में ई मसइलो हल थी वञे। सही आहे गुलाब खान, ऐं मां उन्हनि खे बि सुभाणे घुराईंदुसि, पर तूं बि फ़ैसिले लाइ तयारु थी अचजांइ। ठीकु आहे बाबा साईं, असां सुभाणे पहुची वेंदासीं। रेस किथे आहे? दुरियूं ठही पहुची वयूं आहिनि। हा खैरा, रेस केतिरा कयो आहे? भूतार अचण वारो आहे। तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे पंहिंजो वॾो सम्झो आहे ऐं मुंहिंजे तॾे खे इज़त बख्शी आहे, ऐं इहा उमेद रखां थो त तव्हां मुंहिंजे फ़ैसिले जा पाबंद रहंदव। भूतार साईं, तव्हां असांजा वॾा आहियो, अहिड़ियूं ॻाल्हियूं छो था कयो? तव्हां सभिनी जी इजाज़त हुजे त हाणे ॻाल्हियूं शुरू कयूं। मां पहिरियों खैरे खे चवंदुसि, खैरा तव्हां पंहिंजूं ॻाल्हियूं शुरू कयो। भूतार साईं, जेको सारंग वारनि मूंखे तकलीफ़ूं ॾिनियूं या नाजाइज़ियूं कयूं, उहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे।
त हिंजे भाउ परू मुंहिंजे भाइरनि सां जहिड़ो कयो ऐं मुंहिंजे भाउ बावल खे मथे में धक हयां, जंहिंजे करे बावल 15 ॾींहं अस्पताल में रहियो ऐं हाणे ताज़ो सारिंग वारनि मुंहिंजे भर में गोहर खां ज़मीन ख़रीद कई आहे। इहा बि बाबा तव्हां सभिनी खे ख़बर आहे। छा भोतार इहा मूंसां नाइंसाफ़ी न आहे? मुंहिंजे बग़ैर पुछण जे ज़मीन वरिती अथसि ऐं ज़मीन जे मालिकनि बि मूंसां नाइंसाफ़ी कई आहे। हा गोर, हाणे तूं ॻाल्हि शुरू कर। भोतार साईं, मूं खैरे खां इन करे न पुछो, खैरे में एतिरी ताक़त न हुई जो मूंखां ज़मीन ख़रीद सघे हू। मञा थो त सारिंग खे ज़मीन ॾेई ग़लती कयमि, मूंखे खैरे खां पुछणु घुरिजे हा ऐं हाणे सारिंग मूंखे ज़मीन वापसि नथो करे। मां त सारिंग खे ॾोह ॾंड ॾियण लाइ तयारु आहियां। हा सारंग, तूं छा चवणु चाहीं थो? भोतार साईं, मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थो त खैरे खे मां 2 कलाकनि जी पाणी जी इजाज़त ॾिनी हुई ऐं मुंहिंजो भाउ 3.25 कलाकनि खां पोइ वियो हुयो। जॾहिं मुंहिंजो भाउ उते पहुतो त खैरे जे भाइरनि मुंहिंजे भाउ सां मुंहुं मारी कई ऐं हुननि पहिरियां जड़े जी किराई कई, जंहिंमें खैरे जे भाउ जो मथो फाटी पियो। रही ॻाल्हि ज़मीन जी, गोर वारा पाण मुंहिंजे दर ते लड़ी आया हुआ। वैसे ॿी ॻाल्हि इहा, खैरो ॿारनि जी ॻाल्हि जे करे मूंसां घर वेठे विढ़ण आयो। वैसे हाणे तव्हां फ़ैसिलो कयो, मूं नाइंसाफ़ी कयूं आहिनि या खैरे वारे मूंसां नाइंसाफ़ी कयूं आहिनि? बस भोतार, हक़ जो फ़ैसिलो कयो, ॻाल्हियुनि जो कोई फ़ाइदो न आहे। ॻाल्हियूं तव्हांजे सभिनि जे साम्हूं आहिनि। परू बावल खे मारण जी कोशिश कई, पर हुनजी त हयाती अलाह जे तरफ़ां वधियल हुई जो हू बची वियो। ज़मीन वठण जो हक़ पहिरें खैरे जो हुयो, पर सारिंग खैरे सां नाइंसाफ़ी करे ज़मीन वरिती आहे ऐं गोहर वारा सारिंग वारनि खे ॾंड चटी ॾियण लाइ तयारु आहिनि। सारंग हुन ग़रीब वीचारनि खे ज़मीन ॾियण खां इनकार थो करे। अमन खे बरक़रार रखण लाइ सारंग खे फ़ैसिले जो हुकुम ॾिजे थो। सारंग ज़मीन वापसी करे या खैरे जे घर वञी खैरे खे राज़ी करे। जेसीं ताईं ज़मीन जो मसइलो हल नथो थिए, तेसीं ताईं ज़मीन मूं वटि हूंदी। न भोतार, ज़मीन तुंहिंजे हवाले छो कयूं जॾहिं त मसइलो सटनि धुनी जो आहे? तुंहिंजो विच में कीअं पियो? भोतार, तव्हां फ़ैसिले में इंसाफ़ न आहे कयो। तव्हां हर ॻाल्हि में असांखे ॾोही कयो आहे। असांखे तव्हांजो फ़ैसिलो क़बूल न आहे। ज़मीन असांजी आहे ऐं असांजी ई रहंदी। बाक़ी ज़मीन जे मालिक थियण जा ख्वाब ॾिसण छॾे ॾियो। अच पुट सारंग हलूं। बुढ़ा, हाणे तूं मरंदे, ज़रूर मरंदे। तूं बाराम खान जे फ़ैसिले खे इनकार करे सुठो न कयो। ख़बर फ़ैसिलो थी वियो? हा पुट, फ़ैसिलो थी वियो अदा, पर असां फ़ैसिलो न मञियोसीं। अदा, तव्हां बाराम खान जो फ़ैसिलो न मञे उनखे पंहिंजी औकात यादि ॾियारे छॾी। पुट परू, इन में सारंग जो को ॾोह न आहे। वॾेरो जेको बि फ़ैसिलो करे पियो, असांजे ख़िलाफ़ करे पियो। हालांकि असां सां नाइंसाफ़ियूं हुननि ई कयूं आहिनि। चाचा, मां वॾेरे खे चङी तरह सुञाणा। जीअं ओड कॾहिं खे मूंखे पहिरियां ख़बर हुई, वॾेरो असांजे हक़ में कॾहिं बि फ़ैसिलो न ॾींदो, छो जो पाण हुनखे हक़ सच मुंहं ते चवंदा आहियूं। हा पुट, असुल ॻाल्हि इहा ई आहे जेकी हाणे कई थी। सच वॾो ॾोहारी आहे। पर चाचा, तव्हां ॾिसजो, इहो वॾेरो पंहिंजे ख़िलाफ़ को न को क़दम ज़रूरु खणंदो, छो जो पाण जे कयल फ़ैसिले खां इनकार कयो आहे। हा पुट, हाणे पंहिंजूं अखियूं ऐं कन पाण खे खोलणा पवंदा। बाक़ी वॾेरो माफ़ कोन कंदो। बावल, छो भला अस्पताल घर समझी छॾे रही जा, जो एतिरा ॾींहं रही पियो आहीं? अदा, दिमाग़ वारो धक लॻल हुयो ऐं सरार बि डॉक्टर खे चयो इलाज सुकून सां कर। सालार जी महिरबानियूं जेतिरो ख्याल रखिया आहीं। अदा, खैर सां बावल वापसि अची वियो आहे।
हाणे सारे खां परान वठणु घुरिजे। अञा बावल खे कुझु ॾींहं आराम करण ॾे, बाक़ी सारियुनि खे वॾेरो पाण पूरो कंदो। अदा असां पंहिंजो प्लान पाण कंदासीं। असां एॾा बि कमज़ोर न आहियूं जो वॾेरे जे सहारे ते हलूं। बावल, मूं कॾहिं चयो त असां एतिरा कमज़ोर आहियूं? ॾिसो न वॾेरो छा थो करे। अदा पोइ छो न हाली वॾेरे खे भड़कायूं इन्हनि दुश्मननि जे ख़िलाफ़। हा खादिम हा, जेकॾहिं वॾेरे कुझु बि न कयो पोइ ई करिणो पवंदो, छो जो पराए कुल्हे ते बंदूक हलाइण जो मज़ो ई पंहिंजो आहे। छो जो खैरो पंहिंजे दुश्मन जो ख़ैर घुरंदो ई न आहे।